मौसम जे तब्दील थींदे ई हर शख़्स खे खंघ ऐं ज़ुकाम थी पवंदो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो घर में हिकु शख़्स बीमार थींदो आहे त ॿियो उन जी लपेट में अची वेंदो आहे। खंघ ज़ुकाम आम तौर ते मुस्तक़िल खंघ में बि तब्दील थी वेंदो आहे। जॾहिं कंहिंखे खंघ वधीक परेशान कंदी आहे त हू उन मां छुटकारो हासिल करण लाइ मुख़्तलिफ़ टोटका इस्तेमाल कंदो आहे। अहिड़ी रीति जॾहिं अव्हां खे को इन्फेक्शन थींदो आहे ऐं अव्हां साह खणंदा आहियो त इन दौरान अव्हां खे खंघ शुरू थी वेंदी आहे। अव्हां जी हवा जी नाली में म्यूकोस थेली स्लाइम पैदा कंदी आहे ऐं जॾहिं अव्हां जे साह जी नाली में बलगम हूंदो आहे त अव्हां जो जिस्म इन मां छुटकारो हासिल करण जी कोशिश कंदो आहे। अक्सर माण्हू खंघ खां बचण लाइ डॉक्टरनि जो रुख कंदा आहिनि, पर हिते अव्हां खे अहिड़ा टोटका ॿुधाईंदासीं जिन मां फ़ाइदो वठी सघिजे थो। माखी एंटी सोज, एंटी ऑक्सीडेंट ऐं एंटी बैक्टीरियल एजेंट जे तौर ते इस्तेमाल कई वेंदी आहे। माण्हू आम तौर ते खंघ जे इलाज लाइ माखीअ जो इस्तेमाल कंदा आहिनि। माखी अव्हां जे गले खे सुकून ॾींदी आहे ऐं 3 चमच माखी हिकु कप गरम पाणीअ में मिक्स करे पीअणु घुरिजे। जेकॾहिं अव्हां आहिस्ते आहिस्ते पीअंदा त यकीनी तौर ते अव्हां जे गले खे बहितर महसूस थींदो ऐं अव्हां जी खंघ ख़तम थींदी। अदरक में एंटी ऑक्सीडेंट हूंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां खे माखी पसंदि न आहे त अव्हां पंहिंजी अदरक जी चांहि ठाहे पी सघो था। हिकु कप गरम पाणी में अदरक बि शामिल करे सघो था ऐं इन सां साह जी नालियुनि में बलगम टुटी वेंदो ऐं वधीक खंघ न थींदी। दालचीनी में बि एंटी ऑक्सीडेंट हूंदा आहिनि ऐं एंटी बैक्टीरियल ऐं एंटी वायरल ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां पंहिंजी अदरक वारी चांहि में थोरी दालचीनी मिलाईंदा त इन सां चांहि जे ज़ाइक़े में बि तब्दीली ईंदी ऐं अव्हां खे वधीक फ़ाइदो थींदो।